रेवेन्यू खाते पनुआकिल में मुबैना तौर मुख्तियारकार शाहनवाज चारण, सब रजिस्ट्रार अकबर कंभो, तपेदारन इस्लाम फरोश रेवेन्यू ऑफिस के रिश्वत जो मरकज़ करे छड़ियो। केतरनि माण्हुनि जा खाता गुम ऐं रिकॉर्ड में जालसाती जा इंकशाफ थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। अयाज, छा तफ़सील आहिनि? पनुआकिल में सालनि खां मुक़ररु मुख्तियारकार शाहनवाज चारण ऐं अकबर कंबू जो सब रजिस्ट्रार आहे। उन पंहिंजे तपेदारनि जी टीम ऐं किरारकनि जी टीम, स्टाम्प वेंडर ऐं दरख़्वास्त गुज़ारनि जी टीम सां मिली हर जाइज़ कम, सेल सालंसी, सर्टिफिकेट, फौती खाते जे कम, माप, सर्वे जे कम, तोड़े दाख़िला जे जहिड़नि कमनि, जाइज़ कमनि ते बि रिश्वत जा रेट 20 खां 50,000 खां लख रुपए ते मुक़ररु करे छॾिया आहिनि। ॿियो वॾो इहो इंकशाफ थियो आहे त हिननि मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए शरीफ़ ग़रीब माण्हुनि जा खातनि में जेलसाज़ी करे उहे मुख़्तलिफ़ नालनि ते करे छॾिया आहिनि। जीअं हीअ अव्हांखे ॿुधायां पियो त STP जे मरकज़ी अॻुवाण मोहम्मद हयात झंडीर जी जेको रजिस्ट्रेशन 2020 में कराई वई ऐं मुख्तियारकार खे उहा रजिस्ट्री दाख़िला लाइ ॾिनी वई शाहनवाज चारण खे, पर उहा दाख़िला बि रखी न वई आहे ऐं उहा रजिस्ट्री बि गुम कई वई आहे उतां। उन हवाले सां जॾहिं उतां मालूम कयो वियो शाहनवाज चारण ऐं अकबर कंबूअ खां, त हिन चयो त उहा दाख़िला रजिस्ट्री 2020 वारी बरसाति में ॿुॾी काग़ज़ लुड़ी विया आहिनि। उनजो मक़सदु इहो थिए पियो, शहरी चवनि पिया त पोइ माना सॼो रिकॉर्ड रेवेन्यू जो ऐं सब रजिस्ट्रार जो पाणी में लुड़ी वियो आहे। महिरबानी अयाज, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।